बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। उम्मीद कंदा आहियूं अवां सभई ठीक हूंदा। अॼु असां हिन क्लास में ट्रांज़िटिव वर्ब ऐं इंट्रांज़िटिव वर्ब जे मुतलिक़ सिखंदासीं। मतिलबु त अॼु वरी ही पंहिंजी कंप्लीट क्लास ट्रांज़िटिव वर्ब ऐं इंट्रांज़िटिव वर्ब ते ई मुश्तमिल हूंदी। ॾिसो, हिन क्लास खे डिटेल में स्टार्ट करण खां पहिरीं असां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियूं था त ट्रांज़िटिव वर्ब ऐं इंट्रांज़िटिव वर्ब जी कहिड़ी अहमियत हूंदी आहे। ॾिसो, जेकॾहिं तव्हां अंग्रेज़ी ग्रामर कंहिं सेंटर ते पढ़ाइण लाइ या वरी कंहिं तयारी लाइ या अवां इन खे इंट्रस्ट में डीपली तरीक़े सां पढ़े रहिया आहियो त तव्हांखे ट्रांज़िटिव वर्ब ऐं इंट्रांज़िटिव वर्ब खे सम्झणो पवंदो। हा, जेकॾहिं तव्हां अंग्रेज़ी ग्रामर फ़क़ति इंग्लिश लैंग्वेज ॻाल्हाइण लाइ सिखी रहिया आहियो त तव्हांखे ट्रांज़िटिव वर्ब ऐं इंट्रांज़िटिव वर्ब ते को एॾो ख़ासि फोकस नाहे ॾियणो, छो जो ट्रांज़िटिव वर्ब ऐं इंट्रांज़िटिव वर्ब हिकु वर्ब हूंदो आहे। असां उन खे हिकु वर्ड बि चई सघूं था ऐं इहो सेंटेंस खे हाईलाइट कंदो आहे हिकु लफ़्ज़ सां। ठीकु आहे, त इन खे असां ॻाल्हाइण में इहो शो नथा करे सघूं। हा, जेकॾहिं तव्हां लिखण लाइ या वरी कंहिं सेंटर ते पढ़ाइण लाइ या शागिर्दनि खे इन जी ट्यूशन ॾियण लाइ सिखे रहिया आहियो त तव्हांखे इहो टॉपिक लाज़मी इंग्लिश ग्रामर में पढ़ाइणो पवंदो, त इन खे सिखणो पवंदो। ठीकु आहे, हा, अदरवाइज़ अव्हां पंहिंजी नॉलेज में इज़ाफ़े लाइ इहो सिखी सघो था। त हाणे असां इन खे डिटेल में स्टार्ट कंदा आहियूं, लेकिन इन खां पहिरीं असांजी हिकु रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते नया महिमान आहियो त हींअर ई पंहिंजे इन चैनल खे सब्सक्राइब करो ऐं साथ ई बेल आइकन जे बटन ते क्लिक कयो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन मिली सघे। ॾिसो, असां ट्रांज़िटिव वर्ब ऐं इंट्रांज़िटिव वर्ब ते पहिरीं बि हिकु क्लास ठाहे चुका आहियूं, लेकिन उन में शागिर्दनि खे डिटेल में इहो टॉपिक क्लियर नाहे थियो, त उन लाइ असां हिकु दफ़ो ॿीहर इहो ई सेम क्लास ठाहे रहिया आहियूं त जिन्हनि शागिर्दनि खे पोइ क्लास में ट्रांज़िटिव वर्ब ऐं इंट्रांज़िटिव वर्ब क्लियर न थियो हो त उन्हनि जो हिन क्लास जे मदद सां इहो ॿई टॉपिक क्लियर थी वञनि। त असां ॿुधाईंदासूं त ट्रांज़िटिव वर्ब असां सिंधी में चवंदा आहियूं फ़अल मुतदी खे। ठीकु आहे, असां ट्रांज़िटिव वर्ब छा खे चवंदा आहियूं? ट्रांज़िटिव वर्ब हूंदो आहे फ़अल मुतदी। ठीकु आहे, हाणे इन जी डेफिनेशन छा आहे? इन जी डेफिनेशन आहे A verb that denotes an action which passes over from subject to an object is called transitive verb. ट्रांज़िटिव वर्ब हिकु अहिड़ो वर्ब आहे जेको वर्ब इहो ज़ाहिर करे थो त कमु सब्जेक्ट खां ऑब्जेक्ट ॾांहुं वञे पियो, त उन खे असीं सॾींदा आहियूं ट्रांज़िटिव वर्ब। ठीकु आहे, मतिलबु त हिकु सेंटेंस में अहिड़ो वर्ब जंहिं को वर्ब कमु सब्जेक्ट खां ऑब्जेक्ट ॾांहुं ज़ाहिर करे त उन खे असीं सॾींदा आहियूं ट्रांज़िटिव वर्ब। या आउं ईअं खणी चवां त उहो सेंटेंस जंहिं सेंटेंस में वर्ब हुजे ऐं ऑब्जेक्ट बि हुजे त उन सेंटेंस में वर्ब खे असां ट्रांज़िटिव वर्ब सॾींदा आहियूं। ठीकु आहे, क्लियर आहे। ऐं इंट्रांज़िटिव वर्ब छा हूंदो आहे? इंट्रांज़िटिव वर्ब असां हिते तव्हांखे ॿुधायूं था, उन खां पोइ इन जी डेफिनेशन बि ॿुधाईंदासूं, एग्ज़ाम्पल बि ॾेखारींदासूं। ॾिसो, इंट्रांज़िटिव वर्ब उहो हूंदो आहे जेको सेंटेंस में ऑब्जेक्ट न रखे, यानी कि सेंटेंस में ऑब्जेक्ट न हुजे ऐं वर्ब हुजे त उन वर्ब खे असीं सॾींदा आहियूं इंट्रांज़िटिव वर्ब। ऐं जेकॾहिं सेंटेंस में वर्ब खां पोइ ऑब्जेक्ट हुजे त उन सेंटेंस में वर्ब जेको इस्तेमालु थिए थो उन इस्तेमालु थींदड़ वर्ब खे असीं सॾींदा आहियूं ट्रांज़िटिव वर्ब। ठीकु आहे, क्लियर आहे। हाणे असां तव्हांखे ॿुधायूं था इन जा एग्ज़ाम्पल आहिनि द बॉय प्लेस गेम। ठीकु आहे, हिते ॾिसो हिकु सेंटेंस आहे जंहिं सेंटेंस में इहो चयो वियो आहे त छोकिरा गेम खेॾनि था। हिते ॾिसो छा खेॾनि था? गेम खेॾनि था, यानी कि प्लेस वर्ब खां पोइ ऑब्जेक्ट अचे पियो गेम, त हिन सेंटेंस जे अंदरि जेको प्लेस आहे इहो आहे असांजो ट्रांज़िटिव वर्ब। छो? इन जो कारण इहो आहे त प्लेस खां पोइ हिन सेंटेंस में ऑब्जेक्ट बि आहे। ठीकु आहे, उन खां अलावा ही ईट्स मैंगो। ॾिसो, ईट्स असांजो वर्ब आहे। ठीकु आहे, कहिड़ो वर्ब आहे? ट्रांज़िटिव वर्ब आहे या वरी इंट्रांज़िटिव वर्ब आहे, इहो असांखे मालूम करिणो आहे। हाणे असां हिते इहो ॾिठोसीं त ईट खां पोइ मैंगो अचे पियो, मैंगो हिकु ऑब्जेक्ट आहे, त हिते असां इहो चवंदासीं त हिन सेंटेंस में इस्तेमालु थींदड़ वर्ब ट्रांज़िटिव वर्ब आहे। ठीकु आहे, एतिरे ताईं क्लियर थी वियो। हाणे असां तव्हांखे ॿुधायूं था त इंट्रांज़िटिव वर्ब छा हूंदो आहे। ॾिसो, इंट्रांज़िटिव वर्ब खे असां सिंधी में चवंदा आहियूं फ़अल लाज़मी। इन जी जेका डेफिनेशन आहे उहो सेम आहे, लेकिन इन में सिर्फ़ु असां छा कंदा आहियूं, उहो वर्ब ज़ाहिर कंदा आहियूं जेको वर्ब सेंटेंस में ऑब्जेक्ट न रखंदो हुजे। ऐं इन जी डेफिनेशन आहे
A verb that denotes an action which does not pass over from subject to on object is called intransitive verb. वही ॻाल्हि थी वई त इंट्रांजिटिव वर्ब उहो वर्ब हूंदो आहे जेको सेंटेंस में ऑब्जेक्ट न रखे। मतिलबु त अहिड़ो सेंटेंस जंहिं सेंटेंस में वर्ब हुजे ऐं ऑब्जेक्ट न हुजे त उते वर्ब खे असां इंट्रांजिटिव वर्ब सॾींदा आहियूं। ठीकु आहे, त इन जी जेके मिसाल आहिनि असां मिसाल बि तव्हांखे हिते शो करायूं था त इन जा मिसाल कहिड़ा आहिनि। ॾिसो मिसाल हिते आहिनि, द बॉय प्लेस देयर। ठीकु आहे, हाणे हिते देयर हिकु ऑब्जेक्ट न आहे। ठीकु आहे, हिते देयर हिकु ऑब्जेक्ट न आहे त यानी उहो सेंटेंस जंहिं सेंटेंस में वर्ब खां पोइ ऑब्जेक्ट इस्तेमालु थिए त उन खे असीं सॾींदा आहियूं ट्रांज़िटिव वर्ब, ऐं जंहिं सेंटेंस में वर्ब खां पोइ ऑब्जेक्ट न हुजे उन खे असीं सॾींदा आहियूं इंट्रांज़िटिव वर्ब। क्लियर थी वियो। ट्रांज़िटिव वर्ब हूंदो आहे फ़ाल मुतदी, इंट्रांज़िटिव वर्ब हूंदो आहे फ़ाल लाज़मी। ट्रांज़िटिव वर्ब उहो वर्ब हूंदो आहे जेको सेंटेंस में ऑब्जेक्ट रखे, यानी अहिड़ो सेंटेंस जंहिं सेंटेंस में वर्ब हुजे ऐं उन खां पोइ ऑब्जेक्ट बि हुजे त हुते इस्तेमालु थींदड़ वर्ब खे असां ट्रांज़िटिव वर्ब सॾूं था, ऐं जेकॾहिं सेंटेंस में ऑब्जेक्ट न हुजे त हुते वर्ब खे असां इंट्रांज़िटिव वर्ब सॾूं था। उमेदु कंदा आहियूं त अॼु वारी क्लास तव्हांखे क्लियर थी वई हूंदी त ट्रांज़िटिव वर्ब छा हूंदो आहे, इंट्रांज़िटिव वर्ब छा हूंदो आहे। जेकॾहिं अञा बि को क्वेश्चन हुजे या वरी का मिस्टेक तव्हांखे हिते नज़र अची रही हुजे या वरी अव्हां खां का पॉइंट क्लियर न थी हुजे त असांखे कमेंट करे लाज़मी ॿुधाइजो। इनशाला असां उन जो रिस्पॉन्स तव्हांखे ॾींदासीं। त फ़िलहालु अॼु वारी क्लास खे हिते असां ख़तमु कंदासूं। इनशाला हाणे अव्हां सां हिकु नेक्स्ट क्लास सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान।